ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। फैज़गंज के गोठ रहमतुल्लाह चांग में बख्तावर चांग के मुड़स ऐं ॿियनि पारां घर में क़ैद करण जो इंकशाफ थियो आहे। शगुफ्ता चांग जो चवणु हो त भेण खे नदाम वरियाम नवाज़ चांग ऐं ॿियनि तशद्दुद जो निशानो बणाइण खां पोइ घर में क़ैद कयो आहे। हुन चयो आहे त जवाबदार भेण खे कारी करार ॾेई क़त्ल करणु चाहिनि था। शगुफ्ता चांग चयो आहे त पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। DIG सखर ऐं SSP नोटिस वठनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। फैज़गंज जे ॻोठ रहमतुल्लाह चांग में बख्तावर चांग के मुड़स ऐं ॿियनि पारां घर में क़ैद करण जो इंकशाफ थियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। शगुफ्ता चांग जो चवणु हो त भेण खे नदाम वरियाम नवाज़ चांग ऐं ॿियनि तशद्दुद जो निशानो बणाइण खां पोइ घर में क़ैद कयो आहे। हुननि चयो आहे जवाबदार भेण खे कारी करार ॾेई क़त्ल करणु चाहिनि था। शगुफ्ता चांग चयो आहे त पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। DIG सखर ऐं SSP नोटिस वठनि। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। फैज़गंज जे ॻोठ रहमतुल्लाह चांग में बख्तावर चांग के मुड़स ऐं ॿियनि पारां घर में क़ैद करण जो इंकशाफ थियो। अवां खे आगाह कयूं पिया। शगुफ्ता चांग जो चवणु हो त भेण खे नदाम वरियाम नवाज़ चांग ऐं ॿियनि तशद्दुद जो निशानो बणाइण खां पोइ घर में क़ैद कयो आहे। उन्हनि जो चवणु हो त जवाबदार भेण खे कारी करार ॾेई क़त्ल करणु चाहिनि था। शगुफ्ता चांग चयो आहे त पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। DIG सखर ऐं SSP नोटिस वठनि।